नाज़रीन, हैदराबाद जी एहतिसाब अदालत में जाम खान छोरो ऐं ॿियनि ख़िलाफ़ नेब रेफरेंस ते ॿुधणी थी आहे। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर मुदस्सर अब्बास। जी मुदस्सर, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल सायरा, हैदराबाद की एहतिसाब अदालत में पीटीएमसीए जाम खान छोरो समेत 18 जवाबदारनि खिलाफ दाख़िल नेब रेफरेंस की ॿुधणी थी आहे। सरकारी ज़मीनुनि जा खाता बदिली करे पंहिंजे नाले कराइण वारे रेफरेंस की ॿुधणी एहतिसाब अदालत जज इनाम कलोड़ो कई आहे। अदालत में एमपीए जाम खान छोरो, काशिफ छोरो, किरण खान छोरो, एडिशनल डायरेक्टर प्लानिंग एसडीए शाहिद फरोज मेमन, अगो डिस्ट्रिक्ट रेवेन्यू ऑफिसर सैयद साजिद हैदर, अगो असिस्टेंट कमिश्नर शहनवाज सूरो, मुख्तियार कार अख्तर अली, अली जुल्फकार, तपेदार इम्तियाज सोलंकी, बच्चल मीरबर, पीर बख्श, लैंड रिकॉर्ड ऑफिसर अनवर भट्टी समेत 18 जवाबदार अदालत में पेश थिया। जॾहिं त अदालत में जाम खान छोरो जो वकील पेश न थियो, जंहिं करे अदालत ॿुधणी 15 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। जॾहिं त मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो वञा त गुज़िरियल ॿुधणी ते सरकारी ज़मीन जा खाता पंहिंजे नाले कराइण वारे ऐं नेब रेफरेंस ते अदालत 18 जवाबदारनि ते फर्द जुर्म लागू कयो हो, पर जवाबदारनि ॾोह मञण खां इनकार कयो। जी मुदस्सर, अवां जी महिरबानी।